बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। नवां ॾिसी रहिया आहियो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम। मां आहियां महताब अली नूर। नाज़रीन, जो अहम ॿ इशूज़ आहिनि जिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु इशू त इहो आहे त PTI चेयरमैन अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो हक़ीक़ी आज़ादी लॉन्ग मार्च सुभाणे रावलपिंडी पहुची रहियो आहे। फैज़ाबाद इंटरचेंज ते स्टेज सजाइण जी इंतिज़ामिया पारां पहिरियां इमरान ख़ान खे मशरूत इजाज़त ॾिनी वई। कोई 52 जे लॻभॻि शर्तूं हुयूं उन में शामिल, पर ताज़ा तरीन इतला आई आहिनि त उतां उहो समूरो सामान खणी करे इंतिज़ामिया ॿिए हंधि पहुचाए छॾियो आहे। इंतिज़ामिया इमरान ख़ान खे फैज़ाबाद इंटरचेंज वटि स्टेज लॻाइण ऐं जलसे करण जी इजाज़त न पई ॾिए। सुभाणे इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च रावलपिंडी पहुचंदो। इमरान ख़ान पाण इन लॉन्ग मार्च जी क़यादत कंदो। राणा सनाउल्लाह वफ़ाक़ी घर वज़ीर इन ई हवाले सां अॼु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं पंहिंजे ख़दशनि जो इज़हार बि कयो। ऐं राणा सनाउल्लाह इमरान ख़ान खे इहो लॉन्ग मार्च मुलतवी करण जे लाइ कुझु मयारूं बि ॾिनियूं, कुझु ऑफर्स जेके आहिनि उहे बि इमरान ख़ान खे ॾिनियूं त लॉन्ग मार्च जी ॻाल्हि छॾियो या पचर छॾियो ऐं ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचो, सियासतदान थियो ऐं सियासतदाननि सां ॻाल्हायो। तव्हांखे रावलपिंडी या इस्टेब्लिशमेंट वटां आम चूंडूं जेके आहिनि उन्हनि जी तारीख़ न मिलंदी। इलेक्शन जी तारीख़ वठणी अथव त पोइ मौलाना फज़लुर रहमान सां ॻाल्हायो, पोइ सरदार अख्तर मैंगल सां ॻाल्हायो, आसिफ अली ज़रदारी सां ॻाल्हायो, या वरी नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ सां ॻाल्हायो। राणा सनाउल्लाह चयो त मूंखे उमेदु आहे त अव्हां सां मुलाक़ात करण खां केर बि इनकार न कंदो, ऐं जेकॾहिं कंहिंसां मुलाक़ात करण जे लाइ मुंहिंजूं ख़िदमतूं अव्हांखे खपनि त मुंहिंजूं ख़िदमतूं बि हाज़िर आहिनि। उनखां पोइ राणा सनाउल्लाह वरी लॉन्ग मार्च ते बि ॻाल्हायो त हीअ फितना फ़साद मार्च आहे, क़ौम खे गुमराह कयो पियो वञे, मुल्क इन फितना फ़साद मार्च जी सट न सही सघंदो वग़ैरह वग़ैरह। इमरान ख़ान हिन लॉन्ग मार्च मां छा थो हासिलु करणु चाहे या ॻाल्हियुनि जी मेज़ ते ईंदो। अव्हांखे यादि हूंदो त GHQ में कुझु ॾींहं पहिरियां जेका तकरीब थी हुई, उन तकरीब दौरान आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा बि अहिड़ियूं ई कुझु ॻाल्हियूं कयूं हुयूं। उनजो चवणो त सियासी जमातूं जेके आहिनि पंहिंजा इख़्तिलाफ़ विसारे गॾिजी वेहनि, हिक मेज़ ते वेहनि, मुल्क खे बहराननि मां कढण जे लाइ को रोड मैप तयारु कनि, ईगो जेको आहे उहो छॾे ॾियनि। साॻी ॻाल्हि अॼु राणा सनाउल्लाह बि कई आहे। छा इमरान ख़ान ईगो छॾींदो ऐं ॻाल्हियुनि जी मेज़ ते ईंदो, इन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿियो टॉपिक आहे M6 मोटरवे, जंहिंखे सखर ऐं पेशावर मोटरवे बि सॾियो पियो वञे, सखर हैदराबाद मोटरवे सॾियो पियो वञे। M6 मोटरवे में अजब करप्शन जी गज़ब कहाणी आहे। अहिड़ी गज़ब कहाणी आहे जो इन में जेके DCs मुलविस ॼाणाया विया, उन्हनि मां कुझु DC जेके आहिनि उहे हिकु DC परॾे फ़रार थी वियो। ॿिए DC साहिब जी जॾहिं ज़मानत मंज़ूर थी त ज़मानत मंज़ूर थियण खां पोइ उहो मंज़र ताईं ग़ाइबु थी वियो आहे। हिकु DC जेको गिरफ़्तार थियल आहे, उनजी निशानदेहीअ ते वरी DC हाउस मटियारी ते छापो हंयो वियो आहे ऐं सोफ़नि जे अंदरां, अलमारियुनि जे अंदरां 5-5 हज़ार रुपयनि जा नोट जेके आहिनि उन्हनि जूं दस्तियूं हथु कयूं वियूं आहिनि। इहा मामूली रक़म आहे, कोई 13-14 लख रुपया ॿुधाया पिया वञनि ऑन रिकॉर्ड, जेका हथाई आहे। पर हीउ जेको करप्शन जो मामिलो आहे, इहो कोई 2.25 अरब रुपयनि जी करप्शन आहे ऐं इन करप्शन में कुझु 2-3 ज़िलनि जा DCs ऐं अमलदार मुलविस आहिनि। M6 या सखर हैदराबाद मोटरवे जेको आहे उहो बेसिकली 2016 खां शुरू थियो आहे। इन वक़्त ताईं रोलड़े जो शिकार आहे। कराची खे पेशावर सां मिलाईंदड़ मोटरवेज़ जो जेको ॼार विछायो वियो आहे, इन ॼार में सिर्फ़ु इहो 306 किलोमीटर जे लॻभॻि टुकड़ो आहे जेको अञा ताईं रहियल आहे। न त कॾो क इहे मोटरवेज़ जो ॼार जेको आहे कराची खां पेशावर ताईं तयारु थी चुको हुजे आहे। इन में सिंध हुकूमत जी किथे नाअहली आहे या किथे कोताही थी आहे, इन ते बि ॻाल्हाईंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ असां कराईंदो हलां। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु, सीनियर तजिया निगार, अॻूणा एम्बेसडर, असां सां गॾु आहिनि। नसीर मेमर साहिबु कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, उन्हनि अॼु बि असांखे ख़ुसूसी टाइम ॾिनो आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहिबु असां सां गॾु आहिनि ऐं अमर सिंधू साहिबा बि अॼु असांखे टाइम ॾिनो आहे, उहे बि असां सां गॾु आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु, शुरूआति कयूं था लॉन्ग मार्च वारे मामले खां। सर, सुभाणे इहो हक़ीक़ी आज़ादी लॉन्ग मार्च जेको नालो ॾिनो इमरान ख़ान, उहो रावलपिंडी पहुचंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जेके सिफ़ारिशूं ॾिनियूं, कुझु ताना मेहणा ऐं उनखां पोइ ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण जी जेका कोशिशि करे पई हुकूमत, इमरान ख़ान हिन मेज़ ते ईंदो PDM बजाए पिंडीअ सां ॻाल्हाइण जे। राणा सनाउल्लाह चए पियो त PDM सां ॻाल्हायो, PDM जी क़यादत सां ॻाल्हायो ऐं सियासतदान थियो, सियासतदाननि सां ॻाल्हायो। इस्टेब्लिशमेंट तव्हांखे तारीख़ न ॾींदी आम चूंडुनि जी। उहा त राणा साहब त उहा ई ॻाल्हि कई आहे जेको सियासत में हुअणु घुरिजे। पर इमरान ख़ान छा इहो चाहे थो पियो? इमरान ख़ान इन वक़्तु इन लाइ तयारु थी थो सघे? इहो हिकिड़ो वॾो सवाल जो निशान आहे। मां नथो सम्झां त इमरान ख़ान इन वक़्तु इन कम लाइ तयारु थी वेंदो। उहो अञा पंहिंजी वज़न ऐं पंहिंजी हैसियत ॾिसंदो
त उन जा फॉलोअर्स ऐं केतिरा माण्हुनि जो केतिरो मेड़ उहो कठो करे थो सघे, उहा उन खे शायदि इहो हाणे ज़हन में अची वियो आहे त हू पाकिस्तान में जेतिरा माण्हू चाहे कढी थो सघे, माण्हुनि जो मेड़ हूंदो, उन जो प्रेशर हूंदो, ऐं उन में को तोड़ फोड़ को हंगामो थियो त पोइ उहो ब्लेम गेम शुरू थी पवंदो ऐं विक्टम कार्ड जो जेको सिलसिलो आहे वरी उहो इस्तेमालु शुरू थी पवंदो। त इहे कुझु नफ़्सियाती नुक़्ता नज़र था अचनि इमरान ख़ान जा, त उहे नफ़्सियाती नुक़्ता तव्हांजे सुवाल जो जवाब त शायदि मेज़ ते अची सघंदो। यस, उन में को टाइम लॻंदो, उन में जे हफ़्तो 2-3 या महीनो कढी विया हुकूमत वारा आराम आराम सां, जंहिं हिसाब सां उहो हलनि था पिया, त उन में लॻे थो पियो त इमरान ख़ान जेतिरा माण्हू कढी थो सघे उन्हनि में बि घटिताणी ईंदी। ऐं इहो ख़र्च वारो मामिलो आहे। हाणे हुकूमत जेॾी महिल हथु विझंदी न, ही 400 जेके बाथरूम कीअं ठहिया, इन ते ख़र्च किथां आयो, एतिरा वॾा वॾा जलसा जेके आहिनि इन ते ख़र्चो जेको थियो, किथां इहे पैसा केरु थो ख़र्च करे। इहे फंडिंग ॿाहिरि जी दुनिया में जेके बि इहे ख़र्च थींदा आहिनि, उन जो को हिसाब किताब हूंदो आहे, उन जो उन जी का अकाउंटेबिलिटी हूंदी आहे, उन जो हिकिड़ो निज़ाम हूंदो आहे। असांजे मुल्क में एतिरा वॾा वॾा जेके आहिनि प्रोग्राम, जंहिंमें करोड़ा ऐं अरबा रुपया ख़र्च था थियनि, मुंहिंजे जेके आहे असेसमेंट मूजिबि इन ते बि हाणे हुकूमत सवाल जवाब करणु शुरू कंदी ऐं पुछाणो कंदी इन ते बि। त हीउ हाणे महसूसु थिए थो पियो त हुकूमती पार्टी जो पलड़ो हाणे थोरो भारी थी पियो आहे कल्ह खे डिसीशन खां पोइ। ऐं जेको हमराह आयो आहे एज़ अ चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, उन जे बारे में इहो ई आहे त तमामु स्टेट माण्हू, उहो कानून ऐं आइन जे मुताबिक़ हलण वारो माण्हू, उहो जेको आहे जीअं त पॉलिसी बाजवा साहब ॾिनी पंहिंजी आख़िरी स्पीच में 14 जे ॾींहं ते, उन मामले खे उहा इंस्टीट्यूशनल पॉलिसी नज़र थी अचे। ऐं हीउ जेको नओं चीफ आयो आहे, महसूसु थिए थो पियो इन जे पुराणी जेका आहे उन जो हिकिड़ो असुरु या पंहिंजो पुराणी रेपुटेशन या उन जो तासुरु जेको आहे फ़ौज में ऐं जेके माण्हू उन सां मिलिया आहिनि उन्हनि जो, उहो इहो आहे त हू बिल्कुलु स्टेट माण्हू आहे। उनखे तव्हां फ़ौज जे बारे में ॻाल्हाईंदव, उन्हनि खे पंहिंजे प्रोफेशन जे बारे में ॻाल्हाईंदो त कलाक तव्हां सां वेही ॻाल्हाईंदो, चांहि पीअंदो। जेॾी महिल तव्हां सियासत जी ॻाल्हि जीअं शुरू कंदव त तव्हांखे गेट ते छॾे ईंदो। त हीउ मामिलो इन वक़्तु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि जे असांखे ज़हन नशीन रखणु खपे त काई बि असांजो जेको वतीरो, जेको तरीक़ो, जेको ट्रेंड रहियो आहे, उन में असांजा सियासतदान उहे घरां उन्हनि खे कढी फ़ौजी लीडरान खे उहे उन्हनि सां खे मजबूर करे छॾींदा आहिनि कि तव्हां हाणे नेशनल सिक्योरिटी जी ॻाल्हि थी वई आहे, तव्हां अचो मैदान में। असांजी बदकिस्मती इहा ई आहे कि जेके मार्शला बि लॻा पुराणा, उन में अक्सर इहो बहानो थियो कि क़ौम ऐं मुल्क जे क़िस्मत जो मामिलो हो, नेशनल सिक्योरिटी जो मामिलो हो, इन करे इस्टेब्लिशमेंट खे अचिणो पियो। त बहरहाल इहे ॿई पासा ॾिसणा पवंदा। फ़िलहाल नथो लॻे त इमरान ख़ान खे का उतां सपोर्ट ते हाणे उहो विसारे छॾे फ़िलहाल। ऐं जी पोइ अॻिते वञी ॾिसूं था पिया त इमरान ख़ान केतिरो प्रेशर क़ाइमु थो रखी सघे। मुंहिंजो पंहिंजो तजियो इहो आहे त इहो प्रेशर मेंटेन या सस्टेनेबल, इन में का जान अहिड़ी नाहे त सस्टेनेबल रही सघे ऐं पोइ 2-3 महीना ॿियो अहिड़े सस्टेन प्रेशर सां कढी वठे। इहो पहिरियों जलसो जुलूस आहे जेको जंहिंमें लीडरान वञी आराम सां को झील ते, को लेक ते, को दरिया ते, को घर ते वेही चांहियूं थो पीए ऐं पोइ जलसा जेके रोडनि ते थियनि था पिया ऐं जेके मार्च रोडनि ते थियनि था पिया। फाइनली जेको तव्हांजे सुवाल त टेबल ते अची वेंदो इमरान, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त इमरान जीअं साइफ़र जे लिहाज़ सां पंहिंजे मौक़िफ़ में तब्दीली कई, जीअं एस्टेब्लिशमेंट जे लिहाज़ सां हाणे चवे थो पियो, जेकी ॻाल्हियूं करे थो पियो, उन जी तब्दीली उन कई, त महसूसु थिए थो पियो त जेके हालात उन जे चौधारी हलनि था पिया, उन मूजिबि उहो टेबल ते बि अची थो सघे, जंहिंजा चांसिस तमामु वाज़े आहिनि। पर इहे मथियां जेके 3 हफ़्ता, 2 खां 3 या 4 वधि में वधि, उन में बिल्कुलु साम्हूं ॻाल्हि अची वेंदी। इहो ई आहे त अची वेंदो जेके हालात उनखे सुझनि था पिया
ऐं उन खां अलावा राणा साहब जेको तमामु एजेंसी जा माण्हू साम्हूं विहारे मीटिंग करे पियो ऐं उन खां पोइ ॿुधाए थो पियो त इमरान ख़ान खे थ्रेट आहे, जेके सभिनीनि कॉर्नर्स खां उनखे इतला मिली आहे उनखे त यकीननि असां पारां माण्हू बि सम्झूं था पिया त जेके हालात आहिनि मुल्क में या जेके हालात रहिया आहिनि मुल्क में जी उन में इहे असांजा जेके इन में काफ़ी फैक्टर्स आहिनि। फोर्थ जनरेशन वार बि आहे, असांजे पड़ेही जेके असांजा दुश्मन आहिनि उते मुल्क खां ॿाहिरि उहे बि आहिनि, मुल्क जे अंदरि बि खोड़ अहिड़ा अवामिल आहिनि त जेको पंहिंजो हथ को ॾेखारे वियो त जी पोइ उन में असां लाइ प्रॉब्लम थी पवंदी। ही सभु शयूं इमरान बि ॾिसंदो आहे, इमरान खे बि ख़बर आहे, इमरान जा साथी जेके आहिनि उन्हनि खे बि ख़बर आहे ऐं आहिस्ते आहिस्ते वञी मां सम्झां थो पियो त मामिलो थोरो इन मामले में झको थी वेंदो, जी टेबल टॉक वारी साइड ते थोरी मज़बूती ईंदी। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। नसीम अहमद साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जो ख़्यालु आहे त इमरान ख़ान ॻाल्हियुनि जी मेज़ ते ईंदो, अहिड़ा आसार या इशारा नज़र अचनि पिया, पर खेसि टाइम लॻंदो। अव्हांजो छा हा ख़्यालु आहे? रुख़सत थींदड़ आर्मी चीफ बि अहिड़े क़िस्म जूं सलाहूं ॾिनियूं ऐं राणा सनाउल्लाह बि चवे पियो त सियासतदान थियो ऐं सियासतदाननि वांगुरु बिहेव कयो ऐं सियासतदाननि सां ई ॻाल्हायो। महताब, हिकिड़ी बुनियादी शइ आहे सियासत में, जी जिनखे कुर्सीअ ते अचणो हूंदो आहे तिन खे टेबल ते बि अचणो पवंदो। इहो नथो थी सघे त तव्हां कुर्सीअ ते अचण जी गेम में हुजो ऐं चओ त टेबल ते न ईंदासीं, पॉसिबल कोन्हे को। ऐं आहिस्ता आहिस्ता ख़ान साहब पंहिंजे रिट्रीट ते आहे, अमेरिका सां विढ़ियो, सॼी दुनिया खे चई त हीअ ज़ालिम साम्राजी फलाणा सफ़ा माना एॾो इनकलाबी त कॾहिं जाम साकीअ खे कोन ॾिठो होसीं अमेरिका जे ख़िलाफ़ जहिड़ो ख़ान साहब थी बीठो हो। पोइ वरी ख़ैर सां मामिलो थधो थी वियो, चए थो न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, नाता वाता सुठा रखंदुसि ऐं बाक़ी इहो जहिड़ो झटो हलंदो आहे। आर्मी जे ख़िलाफ़, इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ तमामु वॾो इनकलाब पे आंदई, पूरे जिहाद जे सॾ जे पुठियां। आख़िर में चई त थी सघे थो इस्टेब्लिशमेंट जो हथु न हुजे, पर खणी भला मूंखे बचाइनि हा। तो बिल्कुलु हू किथां न किथां हाणे सनियूं घिटियूं वापसीअ जूं जॾहिं तलाश करे थो, पोइ जॾहिं सभिनि अमेरिका सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, आर्मीअ सां परपुठ या पंहिंजो सदर अलवी जे थ्रू हली वञी उन्हनि सां ॻाल्हाए थो त भई जेके तुंहिंजी बिरादरी आहे, बिरादरी त पार्लियामेंट आहे न, बिरादरी त पॉलिटिक्स आहे न, त तूं उन्हनि सां न ॻाल्हाईंदे त पोइ हू त अॻे चई वेठा त असां हाणे विच ते कोन आहियूं। उहो जेके विच ते हुया, जेसि ताईं जेतिरी तुंहिंजी वार करे सघिया, तुंहिंजे पंहिंजी चवणी त तोखे बजटूं पास कराइण लाइ बि अपोज़िशन खे घुराए ॾींदा, तोखे माण्हू ॾियारे हुकूमत बि ॾियारे ॾींदा, तुंहिंजे लाइ घणो कुझु कयनि, एतिरो पहिरियों त घटि माण्हुनि लाइ हुननि कयो हूंदो। पोइ हाणे उतां जॾहिं दरवाज़ो बंदि थी वियो आहे ऐं इहा बि तोखे ख़बर पइजी वई त उहो दरवाज़ो सस्टेनेबल कोन्हे, उन ते भरोसो कोन्हे, उहो अॼु तुंहिंजो आहे, सुभाणे कंहिं ॿिए जो आहे, परीहं कंहिं टे जो। सो ख़ान साहब खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त पॉलिटिक्स में इट्स लाइक रुगो हैंड शेकिंग विथ एनिमी कान्हे, स्लीपिंग विथ एनिमी आहे। पॉलिटिक्स अहिड़े क़िस्म जी शइ आहे जी ऐं तव्हांखे तमामु घणो पेशेंस ऐं यानी टॉलरेंस खपे, वॾे खां वॾो अणवणंदड़ कैरेक्टर सां तव्हांखे वेहणो पए। तव्हां पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग खे छा था सम्झो? 90 जो ॾहाको तव्हां पॉलिटिक्स में यादि करियो, साईं वारा वेठा आहिनि, हुननि पंहिंजे पूरे सांभर ऐं सम्झ सां ॾिठो आहे। लॻंदो त ही कॾहिं हिक ॿिए जो मुंहुं बि ॾिसणु चाहींदा, इजलास कनि था न, दिस इज हाउ पॉलिटिक्स वर्क। भुट्टे साहब खे फांसी अची वई ऐं उन खां पोइ जॾहिं MRD जे बारे में ॻाल्हियूं शुरू थियूं त जेको प्यारली अलाना साहब हो, उन बेगम नुसरत भुट्टो खे चयो त सुभाणे पहिरीं मीटिंग MRD जी तव्हांजे घर थिए थी ऐं उन में ही माण्हू हूंदा ऐं जिन माण्हुनि जा नाला खईं उहे सभु भुट्टे खे फांसी ॾियारण में शामिल। ॿिए ॾींहुं सॼी मीटिंग में नुसरत भुट्टो साहिबा सिर्फ़ु रोंदी रही, ॻाल्हाए न सघी, उहे वेठा रहिया, ईअं पहिरियों इजलास थियो ऐं पोइ अॻिते MRD में सभु करे। दिस इज हाउ पॉलिटिक्स। तो जेकर तव्हां पॉलिटिक्स में अहिड़े माण्हू सां नथा ॻाल्हाइण चाहियो जेको तव्हांखे अॼु नथो वणे, भला कल्ह तव्हां कंहिंखे वॾो धाड़ेल चयो पंजाब जो, उनखे बि त वज़ीर आला कयो वेठा आहियो। तव्हांखे शेख रशीद चवंदा हो त पटियालो बि न कयांसि, उनखे बि तव्हां रखियो वेठा आहियो। या त एॾा उसूल पसंद हुजो जो मुंहिंजो लीको आहे, सवाल ई पैदा न थियो और बैठो था त पोइ पॉलिटिशियन सां जेके ॿिया वेठा आहिनि हिकिड़े कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस में आहिनि। ॾिसो प्रोसेस तव्हांखे न वणे, मूंखे न वणे, उहा ॿी ॻाल्हि आहे,
मूंखे बि कोन वणियो, पर तव्हां इहो न चई सघंदो त गैर आईनी हुयो आईनी। हा, पोइ तव्हां चओ था कंहिंजी टेक सां इहो थियो, त तव्हां बि त कंहिंजी टेक सां आईनी तौर आया हुआ, तव्हांखे इन करे त सिलेक्टेड चयो, पोइ छा थियो? पोइ तव्हां पार्लियामेंट में हुया न, उहे माण्हू बि ईंदा हुआ पार्लियामेंट में। मुख़्तसिर ॻाल्हि इहा त ख़ान साहिब खे इहो सम्झणो पवंदो त जेकर सियासत में अॻिते हलणो आहे त उन माण्हू सां ॻाल्हाइणो पवंदो। ॿिया दरवाज़ा बंदि थी चुका। लॉन्ग मार्च जो जेको आख़िरी सीन आहे उहो पाकिस्तानी फिल्मुनि वांगुरु जंहिंजी अॻे ई ख़बर हूंदी आहे त आख़िरी सीन में छा हूंदो, उहो नज़र अचे थो। जेतिरो इनकलाब अचणो हो अची चुको। हाणे सिर्फ़ु पेक आउट करणो आहे, हितां हिकिड़ो डिसेंट एग्ज़िट घुरिजे। भला पिंडीअ में छा अची कबो, मूंखे सम्झायो। पिंडीअ में संदसि पंहिंजी हुकूमत आहे, उहा धरणे वारी जाइ जी इजाज़त नथा ॾियनि, उते शामियानो नथा ॾियनि। सो तव्हांजी हलंदी पुॼंदी एतिरी आहे जो पंहिंजी हुकूमत में तव्हांजी FIR बि न कटी, FIR त वॾी शइ, तव्हांखे शामियानो बणण नथा ॾियनि। बिल्कुलु। या त तव्हां पाण नथा आणण जो, ॿियो पासो इहो आहे त सुभाणे चई सघोसीं असां त ॾिसो पियो, तव्हां ख़बर आहे न, पिंडी त असांजे वस में आयो कोन, शामियानो कोन आणजो, न त असां हिते आयासीं, असां महीनो खनि धरणो वठंदासीं, त थी सघे थो इहो बि स्क्रिप्टेड हुजे। पर जेको कुझु बि करणु चाहियो था उहो हाणे पंहिंजी स्टीम लूज़ करे चुको आहे। बहितर आहे त वधीक उनखे घणे टकराव में वञण बजाए हितां ख़ैर ख़ूबी सां हिनखे पूरो करियो ऐं चओ त असांजी जिदोजहद साफ़ शफ़ाफ़ ऐं इम्पार्शियल चूंडुनि लाइ जारी रहंदी। आवाम खे सॾु ॾियो त हितां खां अॻियां वरी असां हिकिड़े ईंदड़ चूंडुनि जी मुहिम 6 महीना कुझु बि कोन्हे, नयूं चूंडूं मथां बि तो वधीक टकराव में अचण जे बजाए ऐं को अहिड़ो एक्सक्यूज़ क्रिएट करण जे बजाए जंहिंमां को वॾो मसइलो ख़ुदा न ख़ास्ता क्रिएट थिए। अॻे ई पंजाब में तव्हांजी हुकूमत तव्हांखे न ॾेई सघी सिक्योरिटी, ऐं हाणे बि ख़दशा पे था ॾेखारिया वञनि। मां त दुआ थो घुरां त ख़ैर सां इहो ॾींहुं गुज़री वञे, कुझु न थिए। त बहितर आहे अॻी इलेक्शन ते नज़र विझो, उतां जे लाइ हितां खां मूव करियो, उतां जी स्ट्रगल करियो। इमरान ख़ान वटि हींअर बि सुठी फॉलोइंग ऐं सुठी स्टैंडिंग मौजूदु आहे, उन ते बिल्ड ऑन करे बजाए टकराव ऐं कंफ्लिक्ट ते बिल्ड ऑन करण जो, उन में ही विल लूज़। ठीकु आहे नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच तव्हांजे कमेंट जे लाइ। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां ॿुधो पिया सर? जी मेहताब। इनाम साहब, अवांजी छा राय आहे? डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब इम्कान इहो ज़ाहिर कयो त इमरान ख़ान ॻाल्हियुनि जी बेइज़ती अची सघे थो। नसीर मेमन साहब जो चवण इहो आहे त कुर्सी जेकॾहिं खपे थी या कुर्सीअ जी ख़्वाहिश रखो था त पोइ मेज़ ते त अचिणो ई पवंदो ॻाल्हियूं करण जे लाइ। ऐं इन हवाले सां अवांजी छा राय आहे? इमरान ख़ान खे ॻाल्हियूं करणु त खपनि? महिरबानी मेहताब। सूरत-हाल ॾाढी अजीब आहे। लाहौर में जिते ज़मान पार्क में इमरान ख़ान जो घर आहे, उहो मुंहिंजे ख़्याल में हाणे इलाइक़ो ख़ान ज़मान ख़ान पार्क बणिजी वियो आहे, जो हुते KPK जी पुलिस जेका आहे सा हुनखे तहफ़ुज़ फ़राहम थी करे। पंजाब जी हुकूमत ते हुनजो एतिरो बि ट्रस्ट न आहे जो उहो उनखे पंहिंजी सिक्योरिटी उते ॾेई सघे। सहाफ़ियुनि जे बक़ौल त 3 लेयर्स ठहियल आहिनि जिन खे तलाशुनि ॾियण खां पोइ असांखे अंदरि पहुचणो थो पए। ऐं उते जॾहिं उनजी जान खे एॾो ख़तरो आहे त पोइ राणा सनाउल्लाह जी ॻाल्हि इहा कीअं ग़लति थी सघे त जेकॾहिं लॉन्ग मार्च उहो पिंडी में इमरान ख़ान खणी ईंदो त उनखे केतिरो वॾो ख़तरो लाइक़ु हूंदो। ऐं वरी ॿी जेका अजीब ॻाल्हि आहे त उहा इहा आहे त पंजाब जी हुकूमत हिकिड़े पासे इहो ख़ान ज़मान ख़ान पार्क जेको आहे सो KPK जी पुलिस जे हवाले आहे, ॿिए पासे पिंडी बि पंजाब जी हद आहे। ऐं पिंडी में जलसे जी इजाज़त जेकॾहिं नथी मिले ऐं उते जलसो नथो थिए त उन जे लाइ बि वफ़ाक़ी हुकूमत ख़बर न आहे त कीअं जवाबदार आहे, या पंजाब जी उहा पोइ चौधरी साहब जी हुकूमत ज़िम्मेवार आहे। ऐं टीं ॻाल्हि जेका आहे मेहताब उहा आहे त हींअर पिंडी में जलसो छो? पिंडी वारो मामिलो त थी वियो साफ़। जी, हाणे पिंडी जे जलसे या त तव्हां इन जो ऐलान कयो त फ़ैसिलो क़बूल न आहे, उन ते बि सभिनी आमना सदकना करे छॾियो, सभिनी चयो त क़बूल आहे, ठीकु आहे, वाह वाह। इन्हनि सभिनी उमीदूं बि वापसि था करे छॾियूं, मुबारकूं बि ॾेई छॾियूं, ऐं उनखे इहो बि चई छॾियो त असांखे उमेदु आहे त आईंदह जेको आहे सो हुनजो किरदारु कहिड़ो रहंदो। फवाद साहब जो बि बयानु अची वियो, असद उमर जो बि अची वियो, ऐं मजमूई तौर ते जहिड़ो कि तक़रीबन PTI जो हिकिड़ो अहिड़ो मौक़ुफ़ अची वियो। त छा आया पोइ हाणे तव्हां उते पिंडी में जलसो करे उन नए सॼी जेका उनजी रिथाबंदी आहे उनजी आॾो इम्प्रेस करणु था चाहियो? जेकॾहिं ईअं आहे त जुडिशरी जे हिसाब सां त इनखे ईअं चइबो आहे त तव्हां कंहिंखे प्रेशराइज़ करणु था चाहियो थ्रू इन्फ्लुएंस ऑफ पब्लिक, ऐं पोइ उहो प्रेशराइज़ थ्रू इन्फ्लुएंस ऑफ पब्लिक जेको करणु था चाहियो त उन मां नतीजो छा था वठणु चाहियो? यानी नतीजो इहो था वठणु चाहियो त जेको हू चवनि था त असांजी हाणे इहा जेका पिच आहे उहा असां बंदि था कयूं,
तव्हां पाण में सियासतदान वञी करे ॼाणो ऐं पाण उन ग्राउंड ते खेॾो त तव्हां उन्हनि खे इम्प्रेस करे छा उन्हनि खे वापसि वठी अचण था चाहियो त न हाणे तव्हां असांजी ॾिसो असां हुननि सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में हींअर इहे सभु शयूं जेके आहिनि कंहिं बि तरह सां इन जे लाइ त कोन थियूं थी सघनि त तव्हां को पॉलिटिकल वे आउट था कढणु चाहियो। इहो पॉलिटिकल वे आउट कोन्हे, इहो नॉन पॉलिटिकल वे आउट आहे। ऐं ॿियो जेको मूंखे लॻे थो त तव्हां पिंडी ताईं इनखे इन जे करे कयो आहे जो पंजाब जी हुकूमत आहे, तव्हां न त ऐलान कयो इस्लामाबाद जो, उहो तव्हां करे नथा सघो छाकाणि त इस्लामाबाद में वरी तव्हांखे सिधो सो हुन में सुप्रीम कोर्ट वारो ऑलरेडी तव्हां ते पियो आहे, छो त अॻी जेका तव्हां भनकड़ी कई आहे उनजी अञा ताईं सेटिस्फैक्ट्री जवाब तव्हां न ॾिना आहिनि। ऐं सेटिस्फैक्ट्री जवाब शायदि थी सघे थो वरी ईअं ई थी वञनि अहिड़ा जीअं अॼु हुनखे पंहिंजो वाडा साहब खे घुराए कोर्ट चई छॾियो त उहा शराफ़त सां जेकॾहिं क़बूल करी थो त हा मूंखां ग़लती थी आहे त पोइ तोसां रिआयत थींदी, ऐं उहो थी वियो, हुन क़बूल करे वरितो त हा आहे, त शायदि वरी हिनखे बि पोइ उते ई इहो थिए त बाबा क़बूल कर त पोइ तोखे रिआयत मिले। त मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान इहे सभु शयूं क़बूल बि कंदो। ऐं ॿियो पिंडी वारो बि मूंखे लॻे थो त उनजो को एॾो वॾो असर रसूख़ न शो करे सघंदो, जो उनजो सबबु हिकिड़ो वॾो इहो आहे त हींअर ताज़ो कुझु कलाक पहिरीं पिंडी में हिकिड़ी मोटरसाइकिल रैली निकिती आहे जी जेका इमरान ख़ान जे हिन जलसे जे लाइ वन नाइट बिफोर जीअं तक़रीबन हर हंधि ते थींदियूं आहिनि, उन में को एॾो वॾो नज़र नथो अचे हुजूम जंहिं तरीक़े जो या जंहिं सिते जो एक्सपेक्ट कजे पियो उहो न आहे। ठीकु त इन मां लॻे ईअं पियो त शायदि पंजाब हुकूमत, पंजाब जा माण्हू ऐं पंजाब जो को हिकिड़ो असर रसूख़ रखंदड़ धड़ो या का आहे जिन पंहिंजा हथ ढरा करे छॾिया आहिनि, न त अदरवाइज़ जेकॾहिं उहे हथ ढरा न हुजनि हा त अॼु तव्हांखे इहो सिर्फ़ु मोटरसाइकिल रैली जेका आहे उहा घटि में घटि 8-10 हज़ार माण्हुनि जी मोटरसाइकिल रैली हुजे हा, उहा बि न थी। ऐं हाणे ॿी जेका अहम शइ थी आहे उहा इहा थी आहे त हाणे हिननि खे इहा बि कमिटमेंट करणी आहे त जेकॾहिं तव्हां पिंडी में जलसो कयो था त 26 ते राति जो ई तव्हां टपड़ गोल कंदो, माना इहा बि गारंटी ॾियो, छाकाणि त हीअ जेको हिननि ते बदएतमादी थी आहे सभिनी इदारनि खे, ख़ुदि पंजाब गवर्नमेंट खे बि हाणे इहो न हूंदो एतमाद त इमरान ख़ान हिकिड़े ॾींहं जे जलसे जी इजाज़त वठी पोइ उते महीने जे लाइ वेही रहंदो या शाम जो जलसो पूरो करे वेंदो, त तंहिंजे करे संदसि इतिहादियुनि बि हाणे हिन खां इहा ई डिमांड करणु शुरू कई हूंदी त पहिरीं असांखे इहा गारंटी ॾे त तव्हांजो असुल मक़सदु कहिड़ो आहे। त हासिल मतिलबु वञी मुंहिंजो इहो थियो त इमरान ख़ान जलसो सिर्फ़ु फेस सेविंग लाइ करे वेंदो ऐं थोरो घणो सिर्फ़ु पब्लिक खे ऐं मुमकिन आहे इन राणा सनावला वारे ई स्टेटमेंट जो फ़ाइदो बि वठे। मूंखे थो लॻे थी सघे थो त इन एॾे वॾे ख़तरे जे इंडिकेशन खां पोइ सुभाणे इमरान ख़ान ऐलान करे त आउं नथो अचां ऐं वीडियो लिंक जे ज़रिए जेको आहे सो ख़िताब थो कयां, इहो बि इम्कान थी सघे थो। ऐं उन सॼे खे पोइ जेको आहे सो आउं ईअं थो ॾिसां त बैक टू पवेलियन विथ सम जेको आहे सो हिकिड़ो नवनि वरी जेको आहे सो उन्हनि सां बयानीअ सां को न को घड़े वठंदा। ऐं हिकिड़ो त कल्ह ई ॾाढो ज़बरदस्त थी वियो, कल्ह ई कुझु जेको आहे सो माण्हुनि ट्विटर ते इहो लॻाइणु शुरू करे ॾिनो आहे ऐं उन जूं कुझु वीडियो क्लिप्स बि उन्हनि शेयर करणु शुरू कयूं। किथे कंहिं फॉरेन जे प्रोग्राम में इन मौजूदु जेको हींअर चीफ ऑफ आर्मी स्टाफ आसिम मुनीर थियो आहे उहो उन वक़्त में ISI जो चीफ हुयो ऐं किथे उनजी मुलाक़ात में तारुफ़ पियो थो कराए ऐं उहो ॾाढो हिननि ट्विटर ते रखणु शुरू करे ॾिनो आहे। ॾिसो कीअं माना हीउ साॻियो माण्हू आहे जेको इमरान ख़ान सां ॿाहिरि हुयो, उन वॾे इज़त एतिराम सां हुनजो उनखे तारुफ़ बि करायो पिए। त हाणे त तव्हां वरी हंज ॻोल्हण था शुरू कयो, पहिरीं जेको आहे सो हंज ॻोल्हींदो, वरी पोइ सुभाणे वरी साॻियो ई इन्हनि खे जेको आहे सो मीर जाफ़र मीर सादिक बि चवंदो। हाणे ख़बर न आहे त कहिड़ी धुर सिखी वठंदी, या इमरान ख़ान सिखे या हू सिखी वठनि, पर मूंखे लॻे थो सिखंदा ॿई न, छाकाणि त हर कंहिंखे पंहिंजा पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि। उहे वेस्टेड इंट्रस्ट जे करे केर बि सिखंदो कोन्हे, वरी बि साॻियो ई उन्हनि वेस्टेड इंट्रस्ट जे कढ हूंदो आहे ऐं वरी धक खाईंदो आहे। जी ठीकु आहे इनाम भट्टी साहब, फेस सेविंग जी जेका अवां ॻाल्हि कई आहे इन में जेकॾहिं मां एड कयां त इंग्लैंड जी क्रिकेट टीम बि पहुचे पई रावलपिंडी ऐं इंतिज़ामिया पारां इमरान ख़ान खे इहो ई चयो वियो त हिकु ॾींहं खां पोइ उहो अव्हांखे हंधु ख़ाली करिणो पवंदो, छाकाणि त सिक्योरिटी थ्रेट्स रुॻो तव्हां लाइ न पर इंटरनेशनल टीम बि अचे थी उन जे लाइ बि मौजूदु आहिनि। अमर सिंधु साहिबा इनखे अंग्रेजी में चवंदा आहिनि ब्लेसिंग इन डिस्गाइज़, इमरान ख़ान बि यही चाहींदो। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु डॉक्टर जबील अहमद ख़ान साहब। अमर सिंधु साहिबा जी राय शामिल कयूं पिया। हिकिड़ो ॿियो इन में कल्ह
चौधरी शुजात इहो ई चयो हो त जॾहिं आरिफ अलवी हुन सां मिलण वियो त हुन चयो त हू इंग्लैंड जे क्रिकेट मैच ते गुफ़्तगू करण विया आहिनि। छो बिल्कुलु जी आरिफ अलवी जहाज वठी वियो प्राइम मिनिस्टर जो, हा प्राइम मिनिस्टर खां जहाज। जो इन जे करे थी सघे थो त इहा मैच बि हिननि ख़ुदि रखाई हुजे त बाबा ठीकु आहे इन ॾींहं ते 27 ते मैच बि शेड्यूल जेको आहे उहो अहिड़ो ई जारी कयो हूंदो। ठीकु आहे। अमन सिंधु साहिबु, अमन जो छा ख़्यालु आहे? इमरान ख़ान खे राणा सनाउल्लाह कुझु मुंझाइण जी कोशिशि बि कई आहे, एॾी वॾी लिस्ट ॾिनी अथईंसि त जेकॾहिं चाहियो त सरदार अख्तर बेंगल सां ॻाल्हायो, मौलाना फज़लुर रहमान सां ॻाल्हायो, जंहिंजो कट्टर मुखालिफ़ आहे इमरान ख़ान, आसिफ अली ज़रदारी सां ॻाल्हायो, या वरी मियां बिरादरान मां कंहिंसां बि ॻाल्हायो। आउं सहूलियतकार थियण जे लाइ बि तयारु आहियां। अवां जो छा राय आहे? इमरान ख़ान ॻाल्हियुनि जी मेज़ ते ईंदो ऐं रावलपिंडीअ जे लॉन्ग मार्च मां हासिल छा थो करणु चाहे इमरान ख़ान हिन वक़्तु? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त क्रिकेट जे मैदान ते क्रिकेट खेॾबी ऐं फुटबॉल जी टीम सां फुटबॉल खेॾबी। ख़ान साहब चाहे थो त सियासत जे मैदान ते हू जेको ॻाल्हियूं करे ऐं हुनजे जेके टक्कर जा माण्हू आहिनि उहा अस्करी क़यादत आहे, ऐं अस्करी क़यादत जी जेका टक्कर आहे उहो ख़ान साहब आहे। ऐं ॿिया जेके सियासतदान आहिनि उहे या त चोर थियनि था, या त डाकू थियनि था, या त धाड़ियल थियनि था, या त करप्ट थियनि था। उहे उन जी डिक्शनरी में किथे बि शामिल कोन्हे जेका मौजूदा इतिहादी हुकूमत आहे। इशू इहो थियो आहे त हाणे जेके आहिनि से ॿिनि रांदीगरनि संदसि चूंडियल मैदान ते खेॾण खां इनकार करे छॾियो, ऐं उन खेॾण खां इनकार करण ते जेको नैरेटिव आयो जेके कल्ह ताईं, ऐं मूंखे ॾाढी जेका हैरत बि थिए थी, ऐं जेका उन ते जेका सम्झण लाइ चइजे त वॾो मकान मौजूदु आहे त कल्ह ताईं तव्हां ॾिठो त जेका ख़ान साहब जीअं ॿाहिरि निकितो पंहिंजी हुकूमत खां ऐं जलसा जुलूस करणु लॻो त हिकिड़ो नेशनल मीडिया में इहो तासुर ॾिनो वञणु लॻो त ख़ान साहब का नैरेटिव, ख़ान साहब का नैरेटिव, ख़ान साहब जो बयानियो कामयाबु आहे, पॉपुलर आहे, माण्हुनि ताईं आहे, अवाम ताईं आहे, अवाम मिले थो। ॾिसो, ॿ शयूं आहिनि जेका पाकिस्तान में संजीदगी सां सम्झण जी ज़रूरत आहे, संजीदगी सां सम्झण जी ज़रूरत आहे। उहा इहा आहे त मक़बूलियत कंहिं बि कामयाबु सियासतदान जी जेका उन जी कामयाबी जी कुंजी नथी चई सघिजे। मक़बूलियत हिकिड़े फैन क्लब वारो ई मक़बूलियत बि हूंदी आहे। तव्हां ॾिसो था त इंडिया जा जेके स्टार आहिनि उन लखनि में बल्कि करोड़नि में उन्हनि जा फैन क्लब मौजूदु आहिनि। दुनिया में जेके आहिनि से फुटबॉल जा प्लेयर आहिनि उन्हनि जा करोड़नि जी तादाद में जेका असां मल्टाइजेशन, बल्कि इएं चइजे जीअं ख़ान साहब जो फैन क्लब जेको आहे पॉपुलर आहे, ख़ान साहब उन में यूके में पॉपुलर आहे जेतिरो हिन में अमेरिका में, ऐं जंहिंखे पाण सॾे थो त जेका असां तारकीन वतन जेका असां आई चइजे त डायस्पोरा चइजे, उन्हनि में जेतिरो पॉपुलर आहे उन्हनि खे वोट ॾियण लाइ। त हिकिड़ी ॻाल्हि इहा सम्झणु खपे त सियासत गंदे खां गंदी, करप्ट खां करप्ट, पर सियासत जो सियासी हल सियासत में ई मौजूदु आहे, ॿिए कंहिं इदारे खां न मिलंदो। हर 3 सालनि खां पोइ इहा ॻाल्हि वरजाई वेंदी। फिल वक़्तु ख़ान साहब खे सम्झणु खपे तुंहिंजे लाइ ॿिया सभु रस्ता बंदि आहिनि। हा, मां इहा कतई तौर ते मां नथी चई सघां त ईंदड़ 3 सालनि खां पोइ, 2.5 सालनि खां पोइ उहा सिचुएशन मुख़्तलिफ़ थी वञे। ईंदड़ 2.5 सालनि खां पोइ वरी जेका असां अखियुनि जो तारो थी वञे, डार्लिंग थी वञे ख़ान साहब जी अॻे जेका असां कुझु धुरियुनि लाइ रहियो। पर हिन वक़्तु कंहिं बि अस्करी क़यादत सां ॻाल्हाइण जे बजाए, कंहिं बि जेका असां इलेक्शन कमीशन जी ऑफिस सां ॻाल्हाइण जे बजाए, अगरि सियासत में रहणो आहे ऐं सियासत करणी आहे त ख़ान साहब खे ॻाल्हाइणो पवंदो। ऐं जे न ॻाल्हाइणो आहे त पोइ इहो फैन क्लब वारा जेके आहिनि टपड़ गोल करे ऐं पोइ ट्विटर ते लखनि जी तादाद में, करोड़नि जी तादाद में पंहिंजे नैरेटिव खे पॉपुलर करे। उहो नैरेटिव जेको हिन सां गॾु हींअर एतिरा माण्हू बि उनखे ॾेई न सघियो पंहिंजे लॉन्ग मार्च में, जेतिरो बिलावल भुट्टो हितां खणी पंजाब में उनखे जेतिरी वोट मिली। जी, ॿिए नंबर ते हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे, उहा ॻाल्हि ख़ान साहब खे सम्झणी पवंदी। पाकिस्तान ख़ान साहब खे थोरे मतिलबु जेके बि मीडिया मैनेजर्स आहिनि, जेके बि हिन नैरेटिव मक़बूलियत इन क़िस्म जी जेका असां नई सियासी रकबलरी में ॻाल्हायूं था, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त पाकिस्तान जे सभिनी
वींदे मईशत जो भी जेकॾहिं कोई सोल्यूशन आहे त तव्हांजी पार्लियामेंट जी इस्तेकाम खां सवाइ उहो नामुमकिन आहे। ऐं पार्लियामेंट जे इस्तेकाम जे लाइ पार्लियामेंट में वापसी खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। रोड रस्ता सड़क इहे ठीकु आहे, या प्रेशर ग्रुप थींदा आहिनि, प्रेशर ग्रुप भली हुजनि, पर इन्हनि प्रेशर ग्रुप सां एजेंडा तब्दील कोन थींदी आहे। इन्हनि प्रेशर ग्रुप सां ईअं कोन थींदो आहे। उहो ख़ान साहब खे सबक़ु चङो ख़ासो मिली चुको आहे, न रुॻो हिन वक़्तु, पर मां ईअं चवंदसि जेका असां जेॾी महिल पहिरियों जेको हुनजो धरणो जेके ॿ महीननि ताईं हलियो, उन धरणे में बि खेसि आख़िर में वापसि घर पंहिंजा तपड़ खणी साॻियो ई वापसि वञिणो पियो हुयो, ऐं जीअं चवंदा आहिनि त साॻी पघार ते कमु करिणो पियो हुयो। हींअर ख़ान साहब खे साॻी पघार ते कमु करिणो आहे। जेकॾहिं उन में अपोज़िशन जी हैसियत में वेहे हा त वधीक उन्हनि जो नक में दम करे सघे थो, बजाए इन जे जो सड़कनि ते घुमे फिरे ऐं आख़िर में एतिरो थकिजी पवे जो जॾहिं वापसि थिए त पंहिंजा माण्हू बि जीअं जेतिरी मक़बूलियत उनजे जलसनि में आहे, उहा मक़बूलियत उहा सस्टेन करणु, ख़ासि तौर ते लॉन्ग मार्च में उहा सस्टेन करे न सघियो। ॿी ॻाल्हि जेका आख़िरी ॻाल्हि आहे उहा ॻाल्हि इहा आहे त खणी हू असेंबली जे अंदरि मुख़ालिफ़ धुर वारो रोल न बि तब्दील करे, पर उनखे इंतज़ारु करिणो पवंदो जेसि ताईं ॿिए इलेक्शन जो ऐलान थिए। ऐं जेका हुकूमत एतिरी जेका असां ख़ुआरी खणी, एतिरी जेका असां हिन में महांगाई ऐं ॿियूं खोड़ सारियूं शयूं खणी, जेके चइजो आहे त गिला जो घांगो पंहिंजे जेका असां सिर ते खणी जेकॾहिं निकिता आहिनि त उहे को नया खिलाड़ी कोन्हे। उन्हनि खे बि जेके आहिनि पाउ सदी त उन्हनि खे बि जेका असां इक़्तिदार जे गलियुनि मां निकिरंदे ऐं वेंदे गुज़री आहे। सो उहे बि इहे जेका असां इहे जेके चवंदा आहिनि न कचियूं गोलियूं खेॾे जेका असां कोन आया आहिनि, उहे बि सोचे सम्झी उन्हनि हुकूमतूं वरिती आहे, ऐं हुकूमत वरिती आहे त उहे पंहिंजो टाइम पीरियड पूरो कंदा। ऐं हीअ जेॾी महिल ख़ान साहब हलियो हुयो उन वक़्तु बि माण्हुनि इहो चयो पिए, ऐं जेके सीनियर तजियादान आहिनि उन्हनि इहो चयो पिए त जेका स्ट्रेटेजी आहे उहा आहे त हिनखे थकायो वञे। इहा ॿी ॻाल्हि आहे। स्पोर्ट्समैन जे स्पीच हिन में जेको सो उहो हुयो, ऐं उन में ही ॿिनि जी भेट में ही घणो हली वियो आहे, पर घणो हली वञण जे बावजूद बि हतमी नतीजे में ॾिसो त ही ज़ीरो खां शुरू थियो हुयो, ज़ीरो ते बीठो आहे। हिन जो हिकिड़ी बि हिन जो जेको पॉपुलर नैरेटिव उन पॉपुलर नैरेटिव हिकिड़ी शइ बि पंहिंजी जेका असां मञाइण में नाकाम रहियो आहे। आख़िर जेको तासुर ॾियण जी कोशिशि कयई त संदसि जेका असां मुशावरत सां चीफ ऑफ आर्मी स्टाफ आयो आहे, उहा बि जेॾी महिल कल्ह ख़बर पई त उहो चीफ ऑफ आर्मी स्टाफ लाइ सदर साहब जेका असां हेलीकॉप्टर ते चढ़ी आयो आहे, उहो हेलीकॉप्टर बि खेसि प्राइम मिनिस्टर ॾिनो हुयो त तूं वञी जेका असां हाणे इनखे पंहिंजो जेको बि आहे सबक़ हिनखे सेखारे अची ॿुधाए अची त तूं छा करे सघे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त ज़ीरो खां हली ज़ीरो ते बीठो आहे। इन सॼी पॉपुलैरिटी जे बावजूद, इन सॼे पब्लिक नैरेटिव जे बावजूद खेसि सियासत सिखणी पवंदी, सियासत करणी पवंदी। ठीकु आहे। ही त ठहियो, पर मां नथी सघां त मुस्तक़बिल आहे। 3 सालनि खां पोइ वरी डार्लिंग थी बि सघे थो। इन में मां मतिलबु कतई तौर ते नथी चई सघां त 3 सालनि खां पोइ जेॾी महिल वरी इहो टाइम ईंदो नए जेका असां ताइनाती जो, उन टाइम ते केरु पॉपुलर हूंदा केरु न हूंदा, त तेसि ताईं 3 सालनि ताईं घटि में घटि हिनखे जेको बि आहे उहो इलेक्शन जे ज़ोर ते, उहो पंहिंजे पॉपुलर वोट जे ज़ोर ते हिनखे सियासत। ठीकु आहे, ऐं पंहिंजी ग़लतियुनि मां खे सिखणो बि पवंदो अमर साहिबा। बिल्कुलु ठीकु, थैंक यू सो मच, तव्हां कमेंट कयो। ॿिए टॉपिक ते अचूं था। नसीब अहमद साहब, जीअं मां इंट्रो में ज़िक्र कयो त अजब करप्शन जी गज़ब कहाणी आहे, ऐं उहा ईअं आहे त मनसूबो जेको आहे उहो M6 मोटरवे सखर हैदराबाद मोटरवे जो कागज़नि में आहे। मनसूबो जेको आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत जो आहे, 306 किलोमीटर जो मनसूबो आहे, पर करप्शन जेका आहे 2.25 अरब रुपयनि जी, उहा सिंध हुकूमत जा अमलदार करण में कामयाबु थी था वञनि। कुझु वरी पढ़े फरार थियण में कामयाबु थी था वञनि, कुझु वरी पाण ई वठी था वञनि अमलदारनि खे वञी ॾेखारनि था त अलमारीअ जे अंदरां सोफ़नि जे कवर्स में ऐं कोटनि मां कोई 5-5 हज़ार रुपयनि जा नोट दस्तियूं जेके आहिनि निकिरनि थियूं, पर इहो नंढिड़ो अमाउंट आहे 13 लख रुपयनि जो। अहिड़े क़िस्म जी करप्शन जॾहिं थींदी आहे त इन में इहे जेके ॾेखारिया पिया वञनि अमलदार, को DC आहे, को उनजो ड्राइवर आहे, को क्लर्क आहे, इहे ई मुलविस हूंदा आहिनि या वॾी लेवल ताईं साहबनि जो आशीर्वाद बि हुजे थो, ऐं अहिड़े क़िस्म जा मामला घटिजण जे बजाए वधंदा पिया वञनि। नसीर साहब, इहो वॾो अलमियो आहे मुआशिरे जे लाइ। मतिलबु ही जंहिं स्केल जी करप्शन आहे जी, उहा केर बि अकेले सिर नथो करे सघे।
ऐं ख़ासि तौर ते इहा ज़हन में रखो त ॿई डिप्टी कमिश्नर साहिबान सिंध सूबे सां तालुक़ रखंदड़ न हुया। ठीकु। इन जो मतिलबु इहो कोन्हे त सिंध जा हुजनि हा त करप्शन न कनि हा। जी। उहे बि ख़ैर सां पंहिंजे हस्बे तौफ़ीक़ हस्बे इस्तात वीचारा ॾींहुं राति महिनत में मशगूल आहिनि, जेतिरी पुॼनि थी कंदा रहनि था। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त ही डायरेक्ट सिंध गवर्नमेंट जा उन तरह सबऑर्डिनेशन में अदरवाइज़ कोन्हनि जो हिकिड़े फेडरल कैडर मां अचनि था ऐं इहे ॾाढा प्रिविलेज माण्हू हूंदा आहिनि। मां सम्झां थो त इन जा जॾहिं डिटेल्स साम्हूं रिवील थींदा त कुझु ॿिया पासा बि निकिरंदा जेके हींअर असांखे शायदि नज़र नथा अचनि। जी। मिसाल तौर हिकिड़े डीसी लाइ चयो थो वञे त उहो अलाए केतिरा अरब खणी परदे हलियो। फर्ज़ करियो जीअं आहे त हींअर त पाकिस्तान में तव्हांखे $100 बि सवला नथा मिलनि। ही बिलियंस ऑफ रुपीज़ जा डॉलर कीअं कन्वर्ट थिया हूंदा, किथां थिया हूंदा, इहो बि ट्रेल करणु खपे। हींअर त डॉलर तव्हांखे मार्केट रेट जेको इंटर बैंक रेट आहे उन खां तव्हां $10 वधीक बि जो था नथो मिले, ऐं परदे में त हींअर तव्हांखे $2000 बि खणी वञण नथा ॾियनि। एॾी सख़्ती लॻी पई आहे त छा हू वाक़ई एतिरनि बिलियंस खे डॉलर में कन्वर्ट कराए ॿाहिरि बि खणी हलियो वियो आहे? ऐं जे खणी हलियो वियो आहे त जंहिं मनी चेंजर या जंहिं बैंक वटां हिकदमि बिलियंस जा डॉलर चेंज थी विया, उहा ट्रैक थियणु घुरिजे। एयरपोर्ट ते उन्हनि ॾींहंनि में कंहिंजी ड्यूटीज़ हुई त एयरपोर्ट त फेडरल टेरिटरी आहे, उते त फेडरल गवर्नमेंट जूं एजेंसीज़ ॾाढियूं शार्प आइज़ सां वेठा हूंदा आहिनि। जी। कीअं मुमकिन हूंदो त एतिरा इहो को जेकर तव्हां $1 बिलियन जा बि डॉलर कढायो त तव्हांखे चङो भलो ब्रीफ केस न वॾो अटैची केस भरणो पवंदो, छो त डॉलर जो जेको वॾे में डिनोमिनेशन आहे उहो $100 खां मथे जो हूंदो कोन्हे। या एॾी वरी ट्रांजेक्शन बैंकिंग चैनल मां हींअर थी वञे, मूंखे उहो बि सवलो नथो लॻे, छो त मनी ट्रेल थियूं घुरनि बैंक। हींअर तव्हां $100 त घुराए ॾेखारियो ग्रुप बैंक खे, तो एॾो वॾो पैसो ॿाहिरि कीअं वियो हूंदो? दैट इज़ वन क्वेश्चन इहो अञा साम्हूं ईंदो। ॿी ॻाल्हि, अच्छा ॿी ॻाल्हि इहा त ख़ुदि इहो एयरपोर्ट तां हिकिड़ा अहिड़ा माण्हू स्लिप कीअं थी विया, इहो बि सॼो अञा निकिरंदो त उन्हनि जा कनेक्शन्स कहिड़ा हुया, कंहिं पे हुननि खे फैसिलिटेट कयो, इहो बि अञा ॾिसणो पवंदो। ॿी ॻाल्हि इहा जेका पहिरें मटियारी वारे केस में निकिरी, अञा त ॾिसो लैंड एक्विज़िशन पई हले ऐं इन में लैंड ते वॾो पैसो हूंदो आहे। बिल्कुलु। ऐं लैंड एक्विज़िशन में पैसे ते वॾा राता लॻंदा आहिनि, इहा सभिनि खे ख़बर। त हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुन में ज़हन में रखो, जेको हींअर ताईं रिपोर्ट थियो आहे त हिकिड़ो अकाउंट ओपन थिए थो सिंध बैंक में ऐं उन मां कैश विथड्रॉल थिए थो लैंड एक्विज़िशन ऑफिसर जे तरफ़। ही बिलियन में रक़म कैश में केरु ॾींदो आहे अॼुकल्ह? कीअं पॉसिबल आहे? कंहिंजे अप्रूवल सां आई? बैंक स्टाफ केतिरो मिलियल आहे? ऐं पोइ अञा ॿियनि पॉलिटिशियंस जा नाला खयां था वञनि जिनजी का साम्हूं एविडेंस न आई आहे, या हार्ड कोर एविडेंस हो ज़ारा हाणे त FIA टेक ओवर करे वरितो आहे सॼी इन्वेस्टिगेशन खे। बिल्कुलु, नैब भी करे पई, FIA भी करे पई सर। या सभ खां बुनियादी ॻाल्हि जेका कंसर्न जी आहे त इमेज सिंध जो हुन सां कनेक्ट थी थो वञे। ॻाल्हि जॾहिं निकिरे थी त मोटरवे सिंध में ठहियो पियो, सिंध हुकूमत में 2 DCs हुया, त ओवरऑल सिस्टम जो वॉच एंड वार्ड ऐं सॼो प्रोसेस जी कस्टोडियनशिप बहरहाल सिंध गवर्नमेंट। तंहिं करे इमेज सिंध जो डैमेज थिए थो, सिंध ते ई क्वेश्चन ॿाहिरि कजनि था। ॿियनि हंधनि ते बि हेॾी सारी लैंड ट्रांजेक्शन थिए थी। पिंडी जे रिंग रोड में बि वॾा इशू निकिता, माण्हुनि खे शायदि विसरी वियो हुजे, हिते बि वॾियूं करामतूं हलियूं। ईअं न आहे त रुॻो सिंध में थो थिए, पर उहो पोइ तव्हां ॾिसो उहो केस ई ख़बर न आहे केॾां हलियो वियो, ख़बर ई नथी पए। पर सिंध गवर्नमेंट खे प्राइमरीली हुनजे ज्यूरिसडिक्शन में केस थियो आहे, उनजे हूंदे अंडर द नोज़ ऑफ सिंध गवर्नमेंट सभु कुझु ज़ाहिर थियो आहे, उनजे ई सॼे कंट्रोल्स जे अंदरि थियो आहे। सिंध बैंक जी इन्वॉल्वमेंट ॿुधाई थी वञे, तंहिंजे करे अनफॉर्चुनेटली जेको अगेन सिंध जो टेंटेड इमेज आहे, ऐं उहो असां हिते इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ फोरम्स ते ऑफिशियल एंड अनऑफिशियल फोरम्स ते रोज़ ॿुधूं था। ऐं अगरि ठीकु आहे त हिते बि इस्लामाबाद में बि माण्हू करप्शन में पैसा ॾियनि था, उहा बि कंहिंखां लिकियल ॻाल्हि कोन्हे, पर जंहिं क़िस्म जी इंडस्ट्रियलाइज़्ड स्केल जी करप्शन सिंध में थिए थी, उहा अनफॉर्चुनेटली उहे स्केल्स कोन्हनि खे, त सिंध अॻे ई हिकिड़े बैड इमेज जे हेठां। ऐं हिन वाक़ियनि जे करे जिते बिलियंस खे 2 DC ऐं DC को गैर मामूली वॾी लेवल जो माण्हू नथो हुजे न सिस्टम में, DC इज़ ओके, पर बिलियंस जी ट्रांजेक्शन खे ईअं खणी हलियो वञे, इट्स नॉट अ स्मॉल थिंग। त अनफॉर्चुनेटली सिंध जे इमेज लाइ इट्स अ वेरी बैड न्यूज़। ठीक नसीम अहमद साहब, थैंक यू सो मच सर अवांजे कमेंट जे लाइ। डॉक्टर जमील अहमद खान साहब, अवांजी छा राय आहे लैंड एक्विजिशन जे हवाले सां? ॾाढो बहितरीनु मिसाल ॾिनो नसीर साहब, त इन में जेतिरा करप्शन जा राता थींदा आहिनि न, उहे कंहिं ॿिए खाते में घटि ई असांखे ॾिसण में ईंदा आहिनि। रिंग रोड जो उन्हनि मिसाल बि ॾिनो, पर बेसिकली सिंध जे अंदरि करप्शन थी आहे। मनसूबो वफ़ाक़ी हुकूमत जो आहे, मोटरवेज़ जो मनसूबो आहे,
उन में अरबे रुपयनि जी करप्शन, छा कमेंट कंदव सर? हाँ, ये पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इहो सिंध में थियो आहे, उन ते तव्हां तबसरो ॿुधो ऐं इन में अमलदार पोस्टेड थियल हा सिंध जा, खणी कहिड़े बि काडर जा हुजनि। जी इहे ई अमलदार पंजाब में जेके जंहिं काडर जा आहिनि उतां इहे आवाज़ फ़िलहाल नथी निकिरे पई। इहा हक़ीक़त आहे। जेके रिंग रोड ठहंदा आहिनि, पिंडी वारे रिंग रोड जी ॻाल्हि कयो, या जेके बि हाईवेज़ में जेॾी महिल रूट मटाईंदा आहिनि, रूट इहे सियासतदान छो मटाईंदा आहिनि, त इहे सभु त पंहिंजी जाइ ते, पर ग्रेड 18 ग्रेड जो ऑफिसर, 2 ऑफिसर या 3, उहे 4 अरब 9 करोड़ रुपया उनखे हैंडल कनि ऐं उन मां फबाए बि वञनि पैसा। ऐं उन ते का सिंध गवर्नमेंट जी जो लैंड एक्विजिशन में पैसा कढाइण, बैंक में सिंध गवर्नमेंट जे हेठि डायरेक्टर सभु उन्हनि जा, ऐं उन खां बाद किथां का, ऐं बैंक में हिकिड़ी ॻाल्हि असां सभिनीनि खे ख़बर आहे त तव्हां अॼु 10 लख जो चेक तव्हां साइन कयो त उहो कैशियर चवंदो साईं असां सुभाणे तव्हांखे पैसा ॾेई छॾींदासीं, असांजी लिमिट जेका आहे उहा एतिरनि पैसनि जी आहे, असांजी उहा लिमिट इन खां वधीक न आहे। त बिल्कुलु तव्हां सां 10 लख आया, उहे ॿियनि माण्हुनि कढाया, तव्हां बसि असां अॻुवाट ॿुधाए छॾियो त असां ॾींदासीं। ऐं हिते एतिरे अरसे खां वठी इहे कैश विड्रॉ थिए पियो। अच्छा चऊं ठीकु आहे, इहो त हाईवे वारी ॻाल्हि हुई, NH जी। हिकिड़ी ॻाल्हि सोचणी पवंदी त पैसा हुया कंहिंजा? ये पैसा आवाम जा पैसा हुया, टैक्स पेयर जा पैसा हुया। ये पैसा हाणे किथां वरी टैक्स आवाम ॾींदी, वरी ये पैसा हाणे, छो जो ही सी पैक जो हिसो आहे। ये मोटरवे कोई मामूली ॻाल्हि न आहे। ऐं सिंध में ज़ाहिरा रोड रस्ता सुठा थियनि हा, असांजो फ़ाइदो बि हुन में, ऐं चङो भलो फ़ाइदो हो। त उन खां हाणे अलाए केतिरो इहो मामिलो लुड़ी पवंदो। चङो, इहा त ॻाल्हि थी। जेके तालीम खाते में जेको हले थो पियो मामिलो, जंहिंमें स्कूलनि में फर्नीचर जो मामिलो थो हले, जेको सिहत खाते में दवाउनि जो प्रोक्योरमेंट, इक्विपमेंट, ॿिया घोस्ट एम्प्लॉयमेंट एम्प्लॉइज़ जेके आहिनि, इहे सभु फेडरल गवर्नमेंट वारा कनि था पिया। इहे जे भर्तियूं थियनि थियूं पियूं, कूड़ा डोमिसाइल ठहनि था पिया, इहे सभु को ॿाहिरां माण्हू अचे करे थो पियो। त हू ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजे पेर ते पाण बि कुआड़ो हणूं था पिया। असां ॿियनि जी एग्ज़ाम्पल बि ॾींदासूं, पर फ़िलहाल पंहिंजे गिरबान में ॾिसंदासूं न त असां छा था कयूं। यकीनन बदनामी थी आहे, यकीनन इहा तमामु वॾी करप्शन आहे, यकीनन इहा फेलोर आहे, सॼी चेन ऑफ गवर्नेंस जी फेलोर आहे त एतिरा पैसा कढाए ऐं DC साहब बहादुर जेको आहे 18 ग्रेड जो ऑफिसर हलियो बि वञे। इहो मामिलो को DC अकेलो, जीअं मेमण साहब बि ॻाल्हि कई, अकेलो करे ई नथो सघे। इन में चेन खुलंदी तमामु मथे ताईं। ऐं मां तो सम्झां थो ठीकाणे नैब बि अची वई आहे, FIA बि अची वई आहे, ऐं एंटी करप्शन बि अची वई आहे, पर मां सम्झां थो इन में का सुठी GIT थिए, ख़बर पवे न त इहो मामिलो आईंदे बि ईअं ई पियो हलंदो। पहिरियां त इहा हूंदी हुई त थोरी घणा करप्शन थोरी आहे, इहा चोरी थोरी आहे, इहे धाड़ो आहे। ऐं एतिरा धाड़ा अलाए केतिरा था लॻनि ऐं केतिरा लॻणा आहिनि। इन में इन्हनि जो सठंदो केरु, इन जो विक्टम केरु थींदो? ज़ाहिर असां विक्टम थींदासीं। ते असांखे उहो चवंदा आहिनि न, तव्हांखे शेर बि पसंदि आहे त शेर में हिनखे मां सबब कयां, टाइम आहे त घटि हूंदो, कि बढ़ गई और दूरी मंज़िल, चलते चलते ये क्या हुआ लोगो, भाइरो ये छा थियो, चलते चलते ये क्या हुआ लोगो, राहज़न सिविल बैठे, ये दाड़ियल सां मिली विया, ऐं फासला और बढ़ गया लोगो। त ही सिलसिलो असां सां आहे। अला करे ते को अकुल थिए, असांजी को इन में इस्लाह थिए, को असांजी ओवरसाइट वधे। इहे पहिरियों असां ॿुधंदा हुआ त लख जी करप्शन थी, 2 लख जी करप्शन थी, 10 जी, 15 जी, करोड़ जी। हाणे बिलियंस में ॻाल्हि पहुची वई आहे त असां वेंदासूं केॾे? असां किथे वेंदो सूबो, किथे वेंदो मुल्क? त ही त बिल्कुलु मां सम्झां थो पियो त इन में असांजा जेके लीडर आहिनि उन्हनि खे विच में अचणु खपे, उन्हनि खे पाण डिमांड करणु खपे ऐं ठाहिणु खपे, उहो कमीशन ठाहिनि। छो जे ही एतिरा अरब रुपया आहिनि कि काफ़ी माण्हू इन में कॉम्प्रोमाइज़ थी था सघनि। जीअं एयरपोर्ट वारा कॉम्प्रोमाइज़ थी विया, ॿिया कॉम्प्रोमाइज़ थी विया, त इन में काफ़ी माण्हू, ऐं ही सी पैक जो हिसो आहे। जेके चाइनीज़ असांजी जेका इन पटको असांखे बदिराईंदा ऐं असांजो जेको इन में इमेज चेक कंदा, उहा बि असांखे ख़बर आहे। जी ठीक है। डॉक्टर जमील अहमद खान साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर आख़िरी कुछ मिनट बचा आहिनि, अवां जो कमेंट थी जेका अजब करप्शन जी गज़ब कहाणी चऊं पिया M6 मोटरवे जी। पंहिंजे घर जा कुता भाड़िया न हुजनि हा
त ईअं बगड़नि खे मौक़ो ई न मिले आहे। सो इहो सिंधी जी हिकिड़ी तमामु पुराणी कहावत आहे ऐं शायदि थी सघे थो किथां ॿियनि हंधनि तां दुनिया मां एडॉप्ट थी हुजे, जो इंसानु क़बाइली सिस्टम में बकरियुनि रिढुनि ते ऐं पंहिंजे वाड़नि ते इन ई तरीक़े सां कुतनि जे ज़रिए चौकीदारी ऐं उनजी वाहुर कराईंदो। सिंध में सिंध हुकूमत करप्शन में जेकॾहिं पाण इन्वॉल्व न हुजे हा त इहो मुमकिन ई कोन्हे जो ॿाहिरें सूबे जो को 18 ग्रेड जो ऑफिसर सिंध में वेही अरबन रुपयनि जी करप्शन करे हा। ऐं ही वरी हींअर हिकिड़ो अजीब नमूनो निकितो आहे त इन खां पोइ हाणे हर को अची करे सिर्फ़ु इहो थो चए दादा इहे ॿई पंजाब जा, तंहिंजे करे थियो। बाबा पंजाब जा भले हुया, पंजाब जे हुजण जे करे कोन थियो आहे। इहो इन जे करे थियो आहे जो सिंध में उन्हनि खे इहा सहूलियतकारी वधीक मुयसरु आहे। इहो साॻियो ई 18 ग्रेड जो ऑफिसर पंजाब ऐं KPK में त 1 करोड़ रुपए जी करप्शन करे ॾेखारे, उते जेके कनि था त उते वरी तमामु वॾे क़िस्म जी जेका थिए थी, तमामु महदूद के माण्हू हूंदा एतिरो करे सघंदा हूंदा। ऐं सम्झां थो यकीनी तौर ते त इन में इहे इंजीनियर्ड बि हूंदो ऐं इहो मुसलसल हींअर 18वीं तरमीम खां पोइ सिंध खे मुआशी तौर ते कीअं तबाह कजे उनजी लॻे थो पियो त हिकिड़ी रिथाबंदी सां कमु थो थिए। तव्हांखे यादि हूंदो नैब जे ज़रिए जेके अरबा रुपया सिंध मां रिकवर थिया आहिनि उहे सिंध जा पैसा आहिनि। सिंध जे प्रोजेक्ट्स मां, सिंध जे बजट मां जेके पैसा जिन कामोरनि करप्शन कई आहे, जिन माण्हुनि कई आहे, उन मां जेका रिकवरी थी उहा गायब थी वई, ख़बर ई कोन्हे केॾांहुं वई। रियाज़ मलिक वारा अरबा रुपया बहरिया ऐं हींअर उन ते ई डॉक्टर साहब आयुसि पिए बहरिया टाउन वारा जी, बहरिया टाउन जा अरबा डॉलर, रुपया न अरबा डॉलर, उहे सिधो वरी उन जे ई जुर्माने जी मद में इमरान खान जे ई हुकूमत में उन जे तवसुत सां उते जमा थी विया। रुगो बंद इहो न, लिफ़ाफ़े में अप्रूव थी विया। जॾहिं प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब हुयो तॾहिं 8 अरब रुपया वरी कहिड़े तरीक़े सां प्रेसिडेंट हाउस मां निकिता ऐं उहे कीअं बहरिया टाउन जे ई जेको आहे सो डेवलपमेंट ते ख़र्च थी विया। ईअं K4 जा मनसूबा हुजनि, ओमनी पावर प्लांट हुजे, इहे सभई जेके आहिनि त जॾहिं असां वटि सिंध हुकूमत इन क़िस्म जी सहूलियत मुहैया करे ॾींदी जी। त माण्हुनि खे इहो मौक़ो मिलंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में हींअर इहो तइ थी चुको आहे त पंजाब में जेको बि नौजवान यंग काडर में जेको CSS ऑफिसर्स अचनि था, जी, हुननि इहो ॾिठो आहे त पहिरीं सिंध में वञो, उते ॾाढो पाण खे सेफ कयो, उते सर्विस करे कमाए पैसा ॾोकड़, पोइ पंजाब अचिजो। छाकाणि त पंजाब में कॾहिं शहबाज शरीफ आहे, कॾहिं चौधरी बिरादरान आहिनि, कॾहिं PTI आहे, त उते तव्हांजी एतिरी करप्शन में दाल न ॻरी सघंदी। जंहिंखे बि जेकॾहिं इन करप्शन जे वसीले अमीर थियणो आहे ऐं CSS हुन कई इन जे करे आहे त उहो चाहे पोइ पुलिस में हुजे या चाहे रेवेन्यू में हुजे या चाहे इन डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट में हुजे, उहे सभु प्रिफर कनि था त पहिरीं पोस्टिंग असांजी सिंध में थिए। ऐं तव्हां ॾिसंदो जेॾीमहिल बि तव्हांखे नई जेका बि ट्रेनिंग खां पोइ जेको आहे सो पास आउट करे निकिरंदा आहिनि, उनजी पहिरीं तरजीह सिंध हूंदी अथव। ऐं वरी सिंध जा जेके नौजवान आहिनि उन्हनि जी पहिरीं तरजीह पंजाब हूंदी अथव। इहो तव्हां वञी करे उतां अकेडमी मां पुछा करे ॾिसो, जमील साहब खे वधीक हुनजो अंदाज़ो हूंदो त जेके बि सिंधी नौजवान जी, ख़ासि करे जेके कैपेबल आहिनि उहे तरजीह ॾियनि था त असीं KPK या पंजाब में पहिरीं सर्विस कयूं त सिखूं ऐं उते खां पोइ तॾहिं जेको आहे सो वरी हेॾे था अचनि। ऐं कुझु अहिड़ा आहिनि जेके हेॾे अचण ई पसंदि कोन था कनि, हुनखे ख़बर आहे त हिन खां वाना वज़ीरिस्तान ऐं फाटा में वेहणु बहितर आहे, सिंध में न वेंदासीं, ठीकु छाकाणि त हिते इनाम साहब। कमदारी करणी करप्शन खे। तंहिंजे करे महताब आउं सम्झां थो त सिंध हुकूमत सिधी तरह सां इन्हनि शयुनि में मुलविस आहे, तंहिंजे करे इहे सभु शयूं थियनि थियूं। ऐं अञा इहो जेकॾहिं तव्हां सखर खां वठी हैदराबाद ताईं जा सॼा रिकॉर्ड कढाईंदो त हर हंधि ते तव्हांखे ईअं करप्शन में राताहा लॻल नज़र ईंदा। बिल्कुलु जी नसीर महताब। साहब जीअं चयो न त अञा इन जा तफ़सील जेके आहिनि उहे साम्हूं अचणु बाक़ी आहिनि। अमर सिंधु साहिबा, अमां ॿुधो पिया मैम? अमर साहिबा आवाज़ अचे पियो मां ॾे? जी जी। अवां जो छा ख़्यालु आहे ही जेका अजब करप्शन जी गज़ब कहाणी आहे? ॾिसो, मां सम्झां थी त करप्शन पाकिस्तान जी हर सूबे जे अंदरि हर जॻह ते एतिरो डीप रूटेड आहे, पर उन डीप रूटेड हुजण सां गॾु जेका सभिनी खां वधीक जेका तशवीशनाक ॻाल्हि आहे उहा इहा आहे त उहो जेको वाइट कॉलर क्राइम आहे करप्शन जो, उहो वाइट कॉलर क्राइम को हिकिड़ो इंडिविजुअल, को हिकिड़ो फ़र्द, को हिकिड़ो सियासतदान, को हिकिड़ो ब्यूरोक्रेट, को हिकिड़ो माण्हू नथो करे। उहो हिकिड़ो नेटवर्क आहे, मुकमल तौर ते उन नेटवर्क में मथां खां वठी हेठि ताईं, जंहिंमें इदारनि खां वठी मुख़्तलिफ़ इदारनि खां वठी ब्यूरोक्रेसी ताईं,
ब्यूरोक्रेसी खां वेंदे असांजी जेका असां सियासी हुकूमतनि ताईं सियासी हुकूमतनि खां वेंदे आम माण्हुनि ताईं जेॾी महिल पटे वालो बि वञी तव्हां चओ था त हुन में इन्वॉल्व आहे ऐं पटे वालो बि जेको ॿुधाए थो त किथे सोफ़नि में अलमारियुनि में किथां किथे पैसा रखियल आहिनि त हुनजो मतिलबु आहे त उहो माशरे में एतिरो डीप रूटेड ऐं उन सां गॾु इहो जेको आहे सो एतिरी नेटवर्किंग हुनजी आहे जो उहो तव्हां चई सघो था त हिकिड़े ॼार वांगुरु जेको आहे सो सॼे माशरे ते पंहिंजो ईअं पकड़ियो पियो आहे। वाइट कॉलर क्राइम जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि ॾिसिजे त रुगो सरकारी जेका असां उन्हनि जे हवाले सां त ही मोटरवे जा किस्सा आया आहिनि। मोटरवे जो जेको आहे सो सिंध जे हवाले सां बैरिया टाउन जे हवाले सां लैंड उन जे हवाले सां खोड़ सारा जेके आहिनि से इहो पहिरियों हूंदो ना मूंखे लॻे थो त इहो को आख़िरी आहे स्कैंडल जेको साम्हूं ईंदो। पर हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्तु पूरे पाकिस्तान जे अंदरि जेका लैंड जे हवाले सां जे क़िस्म जी करप्शन साम्हूं आई आहे उहे तव्हांखे जेका असां इस्लामाबाद एयरपोर्ट वारी वञी जेका असां ॾिसिजे उन ते हींअर जॾहिं नेब अगरि ठाहिणु शुरू कंदी त मुंहिंजे ख़्याल में ख़ान साहब जी पूरी काबीना ऐं ख़ासि तौर ते उन जा जेके वेझा माण्हू आहिनि उहे इन्वॉल्व हूंदा। वरी जेकॾहिं हिते सिंध जे हवाले सां ॾिसिजे त मौजूदा हुकूमत में बि जी कुझु नाला त आया आहिनि, हाणे ख़बर न आहे त केतिरनि सियासतदाननि जा नाला निकिरनि था, केतिरी सरपरस्ती निकिरे थी ऐं केतिरी सिंध खां ॿाहिरि जेका असां मां कतई तौर ते इन ॻाल्हि खां जेका असां कन्विंस कान आहियां त रुगो सिंध गवर्नमेंट या रुगो सिंध जी हद ताईं जेका असां करप्शन आहे। ऐं मां इन ॻाल्हि जी बि क़ाइमु आहियां त जेका करप्शन चयो पियो वञे ख़ासि तौर ते मोटरवे जे ज़मीन जे जेका असां ख़रीदारी जे सिलसिले में इन में बि सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट या हिकु ॿ जेके आहिनि ब्यूरोक्रेट्स जेके आहिनि से उनमें इन्वॉल्व आहिनि। जॾहिं जेकॾहिं FIA जी इहा तहक़ीक़ हली ऐं हलणु ॾिनी वई जीअं तव्हांखे ख़बर आहे कि जेका जहांगीर तरीन जे ख़िलाफ़ जेका हली हुई उन में जेॾी महिल अहम जुमिलो अवांजो त जेकॾहिं इहा तहक़ीक़ात ऐं जांच हलणु ॾिनी वई बिल्कुलु हलणु ॾिनी वई छो त घणी शयूं आहिनि हिन में रुगो सिंध गवर्नमेंट ते रुगो सिंध गवर्नमेंट ते इल्ज़ाम या सिंध गवर्नमेंट मुलवस हूंदी त इहा तहक़ीक़ हली बि वेंदी ऐं माण्हू बि साम्हूं ईंदा। पर जेकॾहिं तव्हां ॾिसो त इन तहक़ीक़ जा किथे सिरा वेंदे ग़ाइब थींदे नज़र अचनि इहो इंडिकेट कंदो त इन जा जेके आहिनि से पहिरां ॿिया किना बि वञनि था। मां घटि में घटि इहा जीअं नसीर साहब ॻाल्हि कई, नसीर साहब जेके आहिनि से माना जेके छिरकाईंदड़ शयूं ॿुधायूं आहिनि जिन ते यकीनन मुंहिंजो पहिरीं माना इहो ख़्यालु न हुयो, पर जेके छिरकाईंदड़ जेके ॻाल्हियूं आहिनि त हेतिरो पैसो ॿाहिरि कीअं वियो, उन में कहिड़ी सिंध गवर्नमेंट वेठी आहे या कहिड़ी जेका असां सिविल एविएशन में या हिते जेके असां एयरपोर्ट्स ते जेके आहिनि सिंधी या सिंध जा या सिंध जी जेका असां एहलकार वेठा आहिनि। सो ही के वॾा ई हथ आहिनि ऐं उहे वॾा हथ रुगो हिते कोन था लॻनि पिया। हींअर जेको पाकिस्तान जो जेको बि मामिलो हले पियो उन में सभु खां वॾी जेका असां करप्शन जेका साम्हूं अचे पई उहा इन जेका असां स्कीम्स में हाउसिंग स्कीम्स में अचे पई। उन हाउसिंग स्कीम्स में तव्हां ॾिसो त न रुगो ही पर जेके आहिनि उन में बहरिया खां बि बहरिया जो नालो त हिकिड़ो वॾो जेको आहे टाइकुन जे तौर ते साम्हूं आयो आहे, पर उन खां अलावा बि जेकॾहिं तव्हां ॾिसो था त उन में न रुगो पैसो आयो आहे, उन मां पैसो कमायो वियो आहे, उन पैसो ॿाहिरि कढियो वियो आहे। सो मां ईअं सम्झां थी त हिन जी तहक़ीक़ात थियणु खपे ऐं उन तहक़ीक़ात में जेकॾहिं सिंध गवर्नमेंट बि मुलवस हुजे थी त यकीनन उनजो एहतसाब थियणु खपे ऐं उनजो एहतसाब ॿियो केरु न पर उनजो एहतसाब जेको आहे असांजो माण्हू बि करे सघे थो उन हवाले सां जेकॾहिं इहे रुगो मुलवस थियनि था इन क़िस्म जे करप्शन खे जेकॾहिं सियासी शेल्टर बख़्शनि था त उहो जेका असां उन्हनि खे कंहिं बि अहिड़े क़िस्म जी मोहलत न ॾियणु खपे। पर जेकॾहिं डीप रूटेड आहे उहो बि थियणु खपे त सिंध जे ज़मीननि ते रहण वारे रियाज़ मलिक खे खां वेंदे ॿियनि एॾे मांगर मच्छनि खे मथां प्रोटेक्शन ॾींदड़ केरु आहिनि उहे उन्हनि ताक़तनि खे बि जेको आहे सो ॻाल्हि उन्हनि ताईं बि वञणु खपे। ॻाल्हि सिंध हुकूमत ताईं ठीकु आहे पर उन्हनि ताईं वञणु खपे त उहे जेके पैसा वापसि मिलनि था उहे पैसा केॾांहुं वञनि था, केरु ख़र्च थो करे ऐं उनखे सुप्रीम कोर्ट जे वसीले कंहिंखे ॾियारिया था वञनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे एतिरो महदूद पैमाने ते सोचण जे बजाए इहा शइ किथे इस्तेमालु थी थिए उस ताईं बि ज़रूरु पहुचणु खपे।
ठीक है। अमर सिंधु साहब, थैंक यू सो मच। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर जमील अहमद खान साहब, थैंक यू सो मच, अवां जी वॾी महिरबानी। ऐं नसीर मेमर साहब, अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च सुभाणे रावलपिंडी पहुचंदो या न, इहो वॾो सवाल पैदा थी वियो आहे। राणा सनाउल्लाह वफ़ाक़ी घरू वज़ीर हुकूमत पारां इमरान ख़ान खे आछ ॾिनी आहे त हू जंहिंसां उनजी दिलि चवे उन सां ॻाल्हियूं करे, ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचे ऐं सियासतदान थी करे ॻाल्हियूं करण जी कोशिशि करे। रावलपिंडीअ ॾे बि न ॾिसे ऐं इस्टेब्लिशमेंट खेसि आम चूंडुनि जी तारीख़ वठी न ॾींदी। सियासतदान इहा तारीख़ ॾेई सघंदा, तंहिं करे सियासतदाननि सां ॻाल्हाए, आसिफ़ ज़रदारी सां ॻाल्हाए, सरदार अख्तर मैंगल सां ॻाल्हाए, मौलाना फज़लुर रहमान सां ॻाल्हाए, या नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ सां ॻाल्हाए, केर बि उनखे मुलाक़ात खां मना न कंदो ऐं टाइम वठी ॾियण जी जेसि ताईं ॻाल्हि आहे त राणा सनाउल्लाह पंहिंजूं ख़िदमतूं बि पेश कयूं आहिनि। ॿियो असां ॻाल्हि कई सिंध में अजब करप्शन जी गज़ब कहाणी जेका M6 मोटरवे में करप्शन थी आहे अरबे रुपयनि जी। DC जेके आहिनि, हिकिड़ो गिरफ़्तार थियल आहे, हिकिड़ो परॾे फ़रार थी वियो आहे, कुझु ड्राइवर्स ऐं कुझु नंढो अमलो त गिरफ़्तार थियल आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जांच जो दाइरो वधाए वियो आहे। नैब इन मामले जी जांच करे पई, FIA इन मामले जी जांच करे पई, ऐं घरू सेक्रेटरी जी सरबराही में जेका कमेटी जुड़ियल आहे उहा बि इन अहम मामले ते जांच करे रही आहे। इन में जेका बि अॻभराई थींदी उन ते बि डिस्कस कंदासीं। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु बि ॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।